न को कम असां कॾहिं त उन जे लड़ लॻायूं जंहिंखे न ख़ौफ़ आहे न को कम उन जे दामन में वेंदासीं असांजो बि बेड़ो तरी वेंदो। अरे तो सुभान अल्लाह जाओ तव्हां कसम खाए माथा तव्हांखे ख़बर आहे त फरंट सीटूं महांगियूं थींदियूं। सुभान अल्लाह। जहाज ते जेके फरंट सीटूं बिज़नेस क्लास जूं हूंदियूं उहे महांगियूं थींदियूं। बोयन सीटुनि खां 20, 25, 30, 40 हज़ार महांगियूं थींदियूं। फरंट सीटुनि ते वेही करे वरी ॻाल्हायो बि नथा। असांजे मथे करे भेज ओ लगी तुंहिंजी तारा जन खे दुनिया में हुए दीवाना लगी तुझी तारा जन के असाबी पीर नंबर प्यार में परवाना लगी तुझी तारा जन के तमाम भी जाओ लगी तुझी तारा जन के दुनिया में हुए दीवाना लगी तुझी तारा जन के सुभान अल्लाह ताला जाओ सुभान अल्लाह जाओ लगी तुझी तारा जन के दुनिया में हुए दीवाना लगी तुझी तारा जन के अभी फिर नंबर प्यार में परवाना लगी तुझी तारा जन के सुभान अल्लाह सुभान अल्लाह यार यमन हो काथे अवेसा करनी की अडठो यार यमन हो काथे अवेसा करनी की अडठो मौत मदी ने मदसी खुदा बुलाए लफ्ज़ बुदी जो सुभान अल्लाह चवे उनके हिन रमजान में मदीने जी हाज़िरी नसीब फरमा जा लफ्ज़ बुदी मौत मदी ने मदसी मदनिया जा आस्ताना लगी तुझी तारा जन के दुनिया में हुए दीवाना लगी तुझी तारा जन के लैला लैक मजनू लैला लैक मजनू अरे मदनिया ले मुल्क जरिया लैला लैक मजनू मदनिया ले मुल्क जरिया सिद्धा जन जे सीने में तन के कंदा छाता न ओ लगी तुझी तारा जन के सुभान अल्लाह नारा चले सुभान अल्लाह जो सुभान अल्लाह शोबान शरीफ जो महीनो मुझे दिल पर नबी फरमायो रजब शहरुल्लाह शोबान शरीफ व रमजान शहर उम्मती मुझे दिल पर नबी फरमायो रजब अल्लाह जो महीनो शोबान मुस्तफा जो महीनो रमजान महबूबन फरमायो मुझे उम्मत जो महीनो सुभान अल्लाह कमाला और आदड़ी फकीर कमाला जेको अल्लाह जो महीनो उनमा भी फायदो मुस्तफा दी उम्मत के शोबान शरीफ जो महीनो जेको मुझे दिल पर नबी जो महीनो उन जो फायदो भी महबूब जी उम्मत के और रमजान शरीफ जो महीनो आहे प्रिय जो उम्मत जे ना
रब करीम एड़ो महीनो दिनो आए जो इन में रोजा रखे रब न जा बेड़ा पार फरमाए अमर जो खताओ माफ फरमाए मुझे रब तने फरमाइंदो आया अय्युहल्लज़ीना आमनू कुतिब अलैकुमुस्सियाम कमा कुतिब अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। मौला जो को दिल सा सुभान अल्लाह जवे उन जे बचन के सुभान अल्लाह। रब करीम फरमायो ओ ईमान वालो या अय्युहल्लज़ीना आमनू ओ ईमान वालो तवा जे मथा रोजा फर्ज कया या जे तवा का अगिन उम्मत जे मथा रोजा फर्ज कया छाजे करे रोजा फर्ज कया या लअल्लकुम तत्तक़ून ये तमाम मुत्तकी ऐं परहेज़गार बणी वञो। सुभान अल्लाह। रोज़े रखण सां ऑटोमेटिक रूहानियत अची वेंदी आहे। माण्हू पंहिंजो पाण दिल में सोचींदो आहे त वाक़ई रूहानियत आई आहे। सुभान अल्लाह। रब राज़ी पियो थिए। इहो वाहिद हिकिड़ो अमल आहे। सुभान अल्लाह। वाहिद इबादत रोज़े वारी जेकी इबादत इन जी ख़बर है मुझे अल्लाह के आहे जो अल्लाह जे बाने रोज़े रखण वारे जे विच में हिकिड़ो राज़ आहे। सुभान अल्लाह। ॿिए कंहिंखे कहिड़ी ख़बर न हिन खे रोज़ो आहे या न आहे। बेशक चओ त सही। अल्लाह के ख़बर ऐं उन बाने खे ख़बर आहे। सुभान अल्लाह त चओ। सुभान अल्लाह। केड़ी खबर वाह में टुटी हणी बटन भूखा पानी जा पी वठे। आज का रमजान शरीफ जो मेरा दोस्तों हया ना है अदब ना है ओ मुसलमानों रब करीम फरमायो ईमान वारन जे ला रोज़ा ईमान बेईमानन जे ला ना है। बेशक बेईमानन जे ला ना है। रोज़ो रखो ईमान वारो। इधर तो असांजे ॿारड़ियुनि में इएं थियो आहे पुछा त बाबा रोज़ो रखियो अथई बाबा कहिड़ो अन्न खुटो आहे जो रोज़ो रखां। ॾाढा तो बदारी जाओ तूं गुनाहगार आहीं को उज़र अथई न रखी सघियो आहे अहिड़ा गुथा लफ़्ज़ त न ॻाल्हाए न छो जो ईमान वारन जे लाइ आहे रोज़ो फर्ज़ आहे। इन में मज़ाक करण भी माण्हू ईमान खां निकिरी वेंदो आहे। मुंहिंजे प्रिय जा परवाना इहो फर्ज़ आहे इहो कर्ज़ अदा करणो आहे। मुंहिंजे प्रिय जा परवानो मुंहिंजे महबूब फरमाए त जंहिंजी तबियत बि सही आहे बिना वजह जे रोज़ो नथो रखे त उन ॾींहं जो खाधो पीतो उन ॼण हराम खाधो एतिरो गुनाह उन जे ड्यूटीअ में। हाणे इन रमज़ान जो काफ़र अदब कंदा आहिनि रब उन खे कलमो नसीब करे जन्नत जो दरवाज़ो नसीब फरमाईंदो आहे। सुभान अल्लाह। हिकिड़ो काफ़र रमज़ान शरीफ जो महीनो आहे उन जो पुट बाज़ार में काशे सरेआम खाए पियो। काफ़र अॻिते वधी करे पंहिंजे पुट खे थपायई तोखे ख़बर नाहे छा मुसलमाननि जे इबादत जो रोज़नि जो महीनो आहे। आवाज़ थोरो साफ़ करे या मनी कर जो ॿुधाए हिन वॾी दफ़े जो रोज़नि था। सुभान अल्लाह। जिंदगी यार से आवाज लटाए ॾाढे अर्थ करे सुभान अल्लाह चओ। ओ मुझे प्रिय जा परवानो कुर्बान मां पागे दिल पर नबी जे मकाम ता सुभान अल्लाह। ओ मुझे प्रिय जा परवानो रमजान शरीफ वो बरकत वारो महीनो आए जे कदे
इनमें नफिल पढ़े तरफ फर्ज जो सवाब दे। सुभान अल्लाह। नफिल पढ़े फर्ज जो सवाब। सजो साल नफिल पढ़ो कदे भी फर्ज जो सवाब न मिलंदो। एड़ो तरहमतुन बरकतुन वारो महीनो आए इनमें नफिल पढ़े तरफ उनके फर्ज जो सवाब अता कंदो आ। अगर फर्ज नमाज पढ़े रब करीम इन हिक फर्ज नमाज जे एवज में रब करीम 70 फर्ज नमाज जो सवाब अता फरमाईंदो। सुभान अल्लाह। में कुरान जी तिलावत करे सुभान अल्लाह। एदरो त मुझे महबूब जे उम्मत जे ला बरकतन वारो महीनो आ। मुझो प्रीतो फरमाए त जेको अल्लाह ताला जो कुरान पढ़े सिर्फ अल्हम्द पढ़े। सुभान अल्लाह। महबूब ने फरमायो एक एक हर्फ के बदले में अल्लाह ताला 10 नेकिन जो सवाब अता फरमाईंदो। अल्हम्द पढ़े अलिफ जे बदले में सवाब जुदा, लाम जे बदले में जुदा, हा जे बदले में जुदा, मीम जे बदले में जुदा, दाल जे बदले में जुदा। कुरान पढ़ंदो वने नेकियूं खटींदो वने। यो ईमान वारन जे लाए महबूब जा परवाना पांजे ईमान जी सलामती कयो। मुसलमानन जी इहा त निशानी आ। कदे को बीमार आ या उज़र आ का तकलीफ आ वो भी घर में हुजे तभी साइड ते लिखी करे मानी खाए जी रोजा त जी नजर न पे मानो गुनाहगार। सुभान मुझे प्रिय जा परवानो वाह कुर्बान वञा जे कामिल जा मुरीद आयो उन पीरन जे पीर जो मकाम ॾिसो पंहिंजे मुरीदन जे ला सबक ॾिसो। मुंहिंजो पीरन जो पीर दिल पर दस्तगीर जॾहिं पीरन जे पीर जी विलादत थी सुभान अल्लाह। मुझे प्रिय जा परवानो मुझे महबूब रसूलुल्लाह जा परवानो मुझो महबूब सुबानी कुतुब रब्बानी शाबाद ला मकानी। सुभान जी जो आमद थी अमर जे पेट मां रोज़ो रखी आया। अमर खीर थी पियारे चप मुबारक बंद करे छड़ियो। खीर न था पियन मंजद थी वई खीर न पीदो। टे पहरीअ जो टाइम आ खीर न पीदो अम्मा परेशान थी वई। बच्चो बीमार आ खीर न थो पिए। अल्लाह पर दस्तगीर जा गुलाम जॾहिं मगरिब जी आज़ान आई पीरन जो पीर पाण पियो सॾे अम्मा खीर पियार त पीरन जो पीर रोज़ो खुलण फरमाए। सुभान अल्लाह। हिकिड़ो ॾींहुं रोज़ो न सॼो महीनो रोज़ा रखियो। एतिरे क़दुरु जॾहिं आख़िरी तारीख़ थी झुड़ थी वियो चंड नज़र न पियो अचे। सब परेशान थी विया माण्हू आलमन जे दर ते आया मुफ्तन जे दर ते आया। उन्हनि जो यार चंड जी ख़बर नथी पवे रात तरसो सुबुह थे। आल बेदन जे घराणे में हिकिड़ो हसनी हुसैनी बचड़ो ॼायो आहे जेको ॼमण सां रोज़ा थो रखे। अगर उन सुबुह रोज़ो रखियो त ईद नाहे उन रोज़ो न रखियो त पोइ तव्हां असांजी ईद आहे। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। दस्तगीर ॼमण सां बि ईद थो कराए। सुभान अल्लाह। ॾाढा करण करे सुभान अल्लाह चओ न। सुबुह थी आलिम मुफ्ती आया पुछा कयो ॿुधायो वियो त अॼु दस्तगीर रोज़ो रखियो अॼु ईद नाहे अञा रमज़ान थियो आहे। सुभान अल्लाह। ॾाढा करण करे भेज दस्तगीर जो नाम यो पीरन जो पीर दिल पर दस्तगीर जेको ॼमण सां थो ॿुधाए। नंढो ॿार त बार बार
पी दुआ जो नंढे ॿार खे वञनि जो वादा बुख जल्दी लॻंदी आहे पर वाह पीरनि जा पीर तुंहिंजे शान तां क़ुर्बान वञा सॼो ॾींहुं ॼमण सां सुभान अल्लाह क्या करण करे सुभान अल्लाह जाओ तो जो अल्लाह ताला अमर जे खीर में वो पावर रखियो आ जो उञ भी लही वेंदी आ त भुख भी लही वेंदी आ मुझे पीरन जे पीर दिलबर दस्तगीर सॼो ॾींहुं गुज़री वञे न उञ पई लॻे न भुख पई लॻे पर शाम जो आज़ान अचे अम्मा खीर पीआरे मुझो मुर्शिद दस्तगीर आज़ान ॿुधण सां रोज़ो खोलण फरमा सुभान अल्लाह सुभान अल्लाह मां तो पुछा कयां अने सही तो सुभान अल्लाह मां तो पुछा कयां जेको ॼमण सां रोज़ो पियो रखे 7-8 सालनि जो थियो त रोज़ो कोन रखंदो हूंदो ॾाढा डर करे सुभान अल्लाह चओ न सुभान अल्लाह दस्तगीर सरकार ॼमण सां ई रोज़ा रखिया सुभान अल्लाह वो पीरन जो पीर दिलबर दस्तगीर जेके अल्लाह ताला वलियन ते बादशाही अता फरमाई जेके वलियन जो सरदार प्यारा दोस्तों अल्लाह ताला मकाम वलियन में सरदारी जो अता फरमायो मुझो पीरन जो पीर हुआ हाथ खड़े त खुदल बेड़ा करे छरे सुभान अल्लाह तो जाओ ना सुभान अल्लाह बगदाद जो शहर मुझे पीरन जे पीर जो वडो शहजादो सैयद अब्दुल रज़ाक शाह जीलानी सुभान अल्लाह मुझे पीरन जे पीर जो वडो शहजादो वो तो फरमाए असां जुमे जे दिहाड़े पांजे बाबे मुर्शिद सुने पीरन जे पीर सां नमाज पढ़ी शाम थी मुरीद जे दावत ते पिया वञो बगदाद जे ओ बगदाद में ही पांजे आस्थाने खां सफर करे आया से कुछ अॻिते आया से हिकिड़े बादशाह जे मालाकुन जे साम्हूं शराब जा मट भरिया पिया माण्हू उहे शराब पी काफ़िल पिया थियनि मुंहिंजे पीरन जे पीर दस्तगीर खे जलाल आयो पाण पी रहिया हीअं जो जलाल जी नज़र में ॾिठो सभिनि में सिलसिलो अची वियो सभिनि में बाज पइजी वई छो जो अल्लाह ताला वलियन के विलायत जो रोब अता फरमाइंदो आहे बेशक सुभान अल्लाह सुभान अल्लाह तो भी अल्लाह जो कामिल वली गुज़र करे माण्हू जे दिल में ऑटोमेटिक अदब अची वेंदो आहे हया अची वेंदो आहे उथी भी अल्लाह जे प्यारे जो इस्तक़बाल कंदो आहे खौफ हूंदो आहे सुभान अल्लाह अल्लाह वाले जे तबिला बदू बदू हूंदी ये उनजे विलायत जो रोब हूंदो आहे सुभान अल्लाह त जाओ ना सुभान अल्लाह सुभान अल्लाह अॼुकल्ह त वरी विलायत सस्ती थी वई आहे एड़ा भी फिरका निकरी पिया बाबा 300-400 जो त तव्हांखे हाणे विलायत था विराइजो सुभान अल्लाह बाबा टपा घणा ॾियो तव्हां वली अची वेंदो पटको तव्हांजो रही धूड़ थी वञे हाणे वली अची वेंदो हाणे पटको रथो त बाक़ी बचो छा बाबा पटको पेरन में लताड़न जे लाइ ॿधंदा आहियूं या मथे ते मुस्तफा जी सुन्नत समझी करे रखंदा आहियूं इज्जत जेकी मथे ते शेर खो दामन इन जी इज्जत सभिनि खां मथे आहे ॾाढा त जाओ हाणे मां तो तव्हां खां कसम ॾेई पुछा कयां इहो ताज पटको अची पेरनि में लताड़नि बाबा इहो अदब आहे या बेअदबी आहे त बेअदब खे करे फैज़ मिलंदो पोइ मूं त ईअं चवंदो आहियां जेकॾहिं इन ट्रपन ॾियण सां फुलन ॾियण सां को वली थिया त सभु फोरड़ा वली हुजनि हा मुंहिंजे गौसल आदम दस्तगीर जे कचहरीअ में कामिल वेहंदा हा ये चुरंदा न हा एड़ो वजद ई हूंदो हो चुरंदा न हा तम प्रवास थी वेंदा हा वो दस्तगीर जा गुलाम कुर्बान पीरन
जे पीर दिल पर दस्तगीर जे मकाम ता दस्तगीर जी दामन वरती या तो असा जो दुनिया में भी बेड़ो पार ता आखिरत में भी बेड़ो पार आजा भेज दस्तगीर जो नाम मुझे पीरन जे पीर दस्तगीर जी नजर पई माउन में भाज भजी वई जेके पांजे उठ नहीं घोड़न जे सवारन ते आयो वे भजी वई पांजे सवारन ते चढ़या मुझे दस्तगीर उन घोड़न ऐ उठन जे निहारे फरमायो ओ उठो घोड़ो ऐ तो चिरजो न मा पीरन जे पीर जो हुकुम उन जो सवारियों ते जी पत्थर जमी वने ये जमी वयो उन मारण कुटण लगा पर मजाल नाए जो वे विच अगते विजन छो जो मुझे पीर दस्तगीर जो हुकुम थियो सुभान अल्लाह अचानक जेके भी मानो उते मौजूद आ उनन जे पेटन में सूर पजण शुरू थी विया पेटन में वट पवण शुरू थी विया मरण लगा वो जेके सवारन ते आवनी हेठ गिरया दाऊ करे चवण लगा ओ पीरन जा पीर माफी मिले अजे माफी मिले वरी शराब नबी नासे वरी गफलत वाली महफिल में नबी नासे मुझे पीरन जे पीर यादो तौबा ताब चढ़ लगा मुझे पीरन जे पीर दस्तगीर हथ खया या खबर बादशाह के जो भाई बादशाह से अंदर बैठो आ जिस्म लगे थो पियो मुझे पीर जे पीर जो नालो बुधाई बुधायो वियो तो दस्तगीर जी ही नजर थिया मानो तड़पन ता पिया वो भी उते लगे पियो लगी के पर अगते वधा विख इन त पोए ते मरा महबूब रसूलुल्लाह पाजो न करे गौसुल आजम दस्तगीर के परजाया मदीने वालो साईं भी पर सुभान अल्लाह बादशाह भी बाहर निकली आयो पीरन जे पीर दुआ घुरी मानन जे पेरन जा सूर खत्म थी विया सब दस्तगीर जे कदमन ते जी गिरया वो बादशाह भी हली आयो पीरन जे पीर जे कदमन ते गिरया ओ सोना माफी मिले आइंदा या गलती न थींदी मुझे पीरन जे पीर दस्तगीर जे कदमन ते गिरयो माफी वठण लगा मुरीदीअ में शामिल थिया पीरन जे पीर दस्तगीर जे दामन में जी छा था चवन सुभान अल्लाह बराड़ा जाओ ना सुभान अल्लाह पीरन जो पीर आला मोहजो दस्तगीरा पीरन जो पीर आला मोहजो दस्तगीरा हर वली के विलायत है हर वली के विलायत जनबा दस्तगीरा पीरन जो पीर आला मोहजो दस्तगीरा पीरन जो पीर आला मोहजो दस्तगीरा कीलानिया जो करता सचिन का भी सखिया कदमन जेठ आयो थी विलायत पकिया सद जो जिथे करे थो मुर्शिद उते अचे थो वक्त दर्द दस्तगीरी है वक्त दर्द दस्तगीरी वलियन जो अमीरा पीरन जो पीर आला मोजो दस्तगीरा पीरन जो पीर आला मोजो दस्तगीरा दादा करे सुभान अल्लाह जाओ सुभान अल्लाह यो मोजो दस्तगीरा सुभान नजर करे तकदीर बता चले दादा करे सुभान अल्लाह जाओ सुभान अल्लाह दस्तगीर जा गुलामो भागण वारा आयो महबूब ने फरमाया त जेको जैसा मोहब्बत कदो क़यामत जे ॾियारे उहो उन जे टोले मां सुभान आशिक़
हे दस्तगीर जा नौकर, हे दस्तगीर जा मुरीद, दस्तगीर सा मोहब्बत करने वाला, दस्तगीर जे टोले हे दस्तगीर उते भी हथ मथे उड़ा ज़बान ते नारो बुलंद हो दो हे दस्तगीर हथ मथे खड़ी रड़कारे जाओ हे दस्तगीर जो आवाज सा नारो खुदाए बेड़ा पार फरमायो फरिदा हे तुम्हें हथ के मथे करे भेजी दस्तगीर अल्लाह हिकड़ी करामत हले सुभान अल्लाह तमाजी भी दिल चवे थी सजे जी दिल न थी जे वो तो मथे करे तू तो पास खड़ा दे पाड़ी जा अपन जी आता है शरीयत में भी भोला माफा सुभान अल्लाह पर जे जी दिल चवे थी तो भेज दस्तगीर जो नारो जाओ करामत आले न दस्तगीर सुभान अल्लाह सुभान अल्लाह और अल्लाह से मदीने में तैयारी कर नसीब हाय 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 राजा भेज दस्तगीर हाय कुर्बान पीरन जे पीरन दिल पर दस्तगीर जे मकाम अता